मजदूरी सुठी आहे माशाल्लाह। माना 20,000 खन डेली। हाँ डेली पोइ उन्हनि में मजदूरनि खे मजदूरी बि ॾींदा आहियूं। सो ही ॾाढी ख़ूबसूरत बखर जमाली जी टोपियूं छा त शइ ठहियल आहे ते तक़रीबन ही 40 अंदि निकिरे थी। 40,000 40,000 अंदि 40,000 भी टोपी ही तक़रीबन हिते असांखे हिते मज़दूरनि खे मिलंदा 20-22,000। असद ज़रदारी बितां ठाराईंदा बखर जी जी बिल्कुलु ज़रदारी जेको पाईंदो आहे उहा शइ आहे। हां हिन ॾिसो केॾो ख़ूबसूरत कमु थियल आहे। हिन जी केतिरी क़ीमत आहे? असांजो सिंध पंहिंजो वतन आहे उनजे करे उनजो नालो शहीद बशीर ख़ान कुरैशी। शहीद बशीर ख़ान कुरैशी जो सफ़ा वेझो साथी काफ़ी दोस्त मुख़्तमी दुकाननि वारा गिफ्ट करे पाराईंदा। दुकाननि वारा माशाल्लाह। उहे केर हुआ जेके शहीद बशीर ख़ान कुरैशी खे सिंधी टोपियूं सुखड़ीअ तौरु ॾींदा हुआ? छा हिते जी ठहियल का सिंधी टोपी 40 खां 50,000 रुपयनि ताईं बि विकिरो थिए थी? हिन हेॾी सारी महिनत जो उजूरो उन्हनि न्याणियुनि खे केतिरो मिले थो जेके पंहिंजो नूर निचोए सिंधी सकाफ़त जा ही सुहिणा रंग जरकाइनि थियूं। सिंधी टोपी त सॼी सिंध में ठहे थी, पर जिते अव्हां खे वठी था हलूं उते जी सिंधी टोपीअ जी सूंह ऐं विरूह ई ॿी आहे। त अचो त हलूं न्यू सईदाबाद जे उन्हनि ॻोठनि में जिते सिंध जे हिननि सुहिणनि नज़ारनि जियां सिंधी टोपीअ जा सुहिणा रंग जरकी रहिया आहिनि। प्यारा सिंध जा नज़ारा, ये प्यारा सिंध जा नज़ारा, ये प्यारा सिंध जा नज़ारा, कर किंजर सबे सारा माजिए सिंध छोन चवा, माजिए सिंध छोन चवा, माजिए सिंध छोन चवा, माजिए सिंध छोन चवा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि खे यासिर कुराई ऐं इरफान अली बुगे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। सिंधी टोपी सिंधी मर्द जो शान आहे ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे सईदाबाद बखर जमाली अमीन लाखो अगड़ू राहू पसगिरदाई जे ॿियनि ॻोठनि में जेका सिंधी टोपी तयारु थिए थी उनजी सूंह जी उनजी निफ़ासत जी उनजे रंगनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे। बखर जमाली भरिसां हिकु टोपी जे कारखाने में मौजूदु आहियूं। पंहिंजे भाउ जो हीउ चैनल सब्सक्राइब कयो ऐं वीडियो जेकॾहिं आख़िर ताईं ॾिसंदो त असुलु मज़ो अची वेंदो। अचो दोस्तो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सही कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? वाह अस्सलाम वालेकुम नौजवान। अदा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? मां ख़ुशि आहियो? अंदरा ख़ुशि? अंदरा ख़ुशि ख़ैर त सही आहे ठीकु ठाक आहियो? सही नालो छा आहे? नालो मोहम्मद आचर। मोहम्मद आचर। कहिड़े पाण? जमाली। जमाली साहब हिते सिंधी टोपी जो कमु थिए थो कहिड़ो कमु थिए थो असांजे नाज़रीन खे ॿुधायो, असांजे सब्सक्राइबर भाइरनि भेनरुनि खे ॿुधायो। असां वटि हीउ कमु इहो आहे डिज़ाइन वारो आहे। डिज़ाइन थिए थी? असांजो सिर्फ़ु डिज़ाइन जा कमु आहे। सही आहे। असांजो उस्ताद ख़ैरुल जमाली हो उन वटि असीं सिखियासीं। सही आहे। उन खां पोइ इहे असांजे डिज़ाइन माना ॼाण उन ॾिनो आहे। उन खां पोइ असां सिंधी टोपियुनि जो डिज़ाइन बि असांजो कमु डिज़ाइन ठाहिणु। अच्छा हिन ते वरी भर्त जो कमु अलॻि? भर्त जो कमु अलॻि आहे। वरी घर में ॿार कंदा आहिनि सुई। अच्छा भेणूं न्याणियूं? हा न्याणियूं उहे कंदियूं आहिनि। मर्द बि त कनि था न इहे कमु? मर्द वरी कंदा ही जोड़ा ई था कनि। अच्छा बाक़ी ही सुई धागे जो जेको सन्हो कमु आहे? सन्हो कमु आहे घर ॿार कंदा। अच्छा ठीकु आहे। हाणे उन्हनि जे बारे में तव्हां पुछूं था उनखे केतिरी उजरत मिले थी? ही जेको आहे डिज़ाइनूं तव्हां कीअं था ठाहियो? किथां थियूं अचनि तव्हांजे साईं ख़्याल में? पंहिंजे ज़हन जे हिसाब सां ठाहींदा आहियूं। अच्छा हा को अहिड़ो सेट आहे डिज़ाइन मोकिले थो कंप्यूटर वारो त वरी उन में उहो ठाहियूंसि था। जीअं न त घणो करे असां माना पंहिंजे ज़हन मां ठाहींदा आहियूं। जीअं असां वटि पंहिंजा पाण टिकलियूं विकलियूं ठाहींदा आहियूं। हीअ जेके पेलनि तव्हांजे साम्हूं फर्मा इहे पंहिंजे हथ सां कैंचियुनि सां ठाहे महिनत करे पोइ हिन ते वरी हिन ते रखी डिज़ाइन ठाहींदा आहियूं कपिड़े ते। कलर्स जे बारे में तव्हां ॿुधायो था, रंगनि जे बारे में त ही रंग हिन में भरणो आहे हिन खाने में? हा कुझु ॿारनि खे पंहिंजी जाती बि ख़बर आहे जेके घणे वक़्त खां वठी सिखियल आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे जे नवां आहिनि त वरी उनखे ॿुधाईंदा त हीअ कलर हिते लॻाइबो आहे, हीअ शीशो हिते लॻाइबो आहे, हिते फुलियूं लॻाइणा आहिनि। इहे कमु हाणे थोरो घणो नओं आहे त उनखे ॿुधाइणो पवे। हाणे इहो मूंखे ॿुधायो तव्हांखे केतिरो हिनजो उजूरो मिले थो ऐं घणा कलाक कमु कयो था हिते? तक़रीबन असीं माना 7-8 कलाक कमु कंदा आहियूं। 8 कलाक कमु कयो था। उजरत केतिरी मिले थी? बसि इहे पटी जो हिसाबु असांखे 200 रुपया पटी मिले थो। पोइ जेतिरा निकिरनि था कॾहिं 20 निकिरनि था कॾहिं 30 बि निकिरनि था। कॾहिं माण्हू 30? हिकिड़ो माण्हू माना असीं कटाई माड़ी ठाहे ॾींदा आहियूं। उन खां पोइ छोकिरा ई डिज़ाइन ठाहींदा आहिनि। ईअं माना पोइ तक़रीबन असां सभु टीम वारा सभु 100 खन पटी कढी था आहियूं डेली। ऐं फी पटी तव्हांखे मिलंदा 200 रुपया। 200 रुपया माशाल्लाह काफ़ी माशाल्लाह काफ़ी आहे। मज़दूरी सुठी आहे माशाल्लाह। माना 20,000 खन डेली? हा डेली। पोइ उन्हनि में मज़दूरनि खे मज़दूरी बि ॾींदा आहियूं हिननि जो।
हिनखे केतिरी ॾियो था? हिनखे फी पटी जे हिसाब सां 30 रुपया पटी आहे। 30 रुपया पटी। 30 रुपया पटी आहे। चांहि मानी जो ख़र्चो वरी असांजे मथां आहे। सही आहे। माना एतिरो कमु आहे न, एतिरो ऑर्डर मिले थो तव्हांखे? हा शुक्र अल्हम्दुलिल्लाह गंज जा ऑर्डर सुठा था मिलनि। अच्छा। हा ऑर्डर हीउ कमु वधे पियो ॾींहों ॾींहुं? हा ॾींहुं वधे पियो। अच्छा। हा हटे नथो वधे हटे नथो? न न। माना जमाली वधीक ठाहीनि था? हा हिते जमाली जो कमु घणो आहे। सही आहे। मशहूरु आहिनि जमाली पाड़ जमाली में मशहूरु आहिनि माशाल्लाह, पर जमाली हिन कम सां घणो छो जुड़ियल आहिनि सिंधी टोपी सां? को सबबु आहे छा? सब बस सब कंहिंजो मज़दूरी हर को हुजे तो भला मज़दूरी आहे। शौक़ु शौक़ु आहे। शौक़ु आहे। हा शौक़ु आहे। सुठी ॻाल्हि आहे। हिननि हाल वाल जो केतिरो उजरो मिले थो, पर यार हिनखे सलाम हुजे, शाबत हुजे। हीअ पंहिंजी सिंधी सकाफ़त जुड़ियल ही जेके असां सिंधी टोपियूं पायो, सुहिणियूं सुहिणियूं ॾाढियूं कलरफुल पायो, घुमूं था, माण्हू ॾिसनि था, तारीफ़ कनि था, असीं फ़ख़्रु महसूसु कयूं था। जेकॾहिं हीअ नौजवान, हीअ कारीगर, हीअ असांजी नियाणियूं, असांजियूं भेणूं हीअ पिरसनि, महिनत न कनि, त हीअ पाइण लाइ असांखे किथां नसीब थींदियूं? डिज़ाइन ठाहे पियो सिंधी टोपीअ जी, हिन सां कचेरी कयूं था। भाउ नालो छा आहे तव्हांजो? साईं मीर मौज़म। तव्हां पढ़ंदा आहियो भाई या सॼो ॾींहुं हीअ कमु पिया कयो? न साईं पढ़ंदा आहियूं, हींअर BA में आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह। हीअ सभु दोस्त जेके ॿिया वेठा आहिनि इहे बि पढ़ंदा आहिनि? जी जी बिल्कुलु सभु पढ़ंदा आहिनि। के 10 क्लास में, के 11 में, के अहिड़े हिसाब सां। ॾाढो सुठो। हीअ भला तव्हां ॿियो बि कमु करे पिए सघियो, हिन कम जी चूंड तव्हां छो कई आहे? साईं मुंहिंजो वालिद साहिबु उस्ताद ठहिरो जमाली इहो कमु कंदा आहिनि। अच्छा। त उन हिसाब सां यको हुनखे तक़रीबन 40-45 साल थी विया आहिनि। यको हिन कम सां जुड़ियल आहे। पोइ घर जो कमु पंहिंजो सिखी वियासीं उन हिसाब सां। वरी कारोबार बहितरीनु आहे पंहिंजी सकाफ़त जे हिसाब सां आहे। ऐं ॿियो मज़दूरी इन में तमामु सुठी आहे। सुठी मज़दूरी आहे। ऐं शौक़ु बि आहे पंहिंजो। हा जी बिल्कुलु सही आहे माशाल्लाह। सुठी ॻाल्हि आहे। घरनि अंदरि असांजी भेणूं, असांजी नियाणियूं कमु कनि थियूं, असुल त महिनत उन्हनि जी आहे। जी जी बिल्कुलु। असां सिर्फ़ु डिज़ाइन ठाहींदा आहियूं, बाक़ी भर्त जेको थींदो आहे उन्हनि खे केतिरो उजरो मिले थो? उनखे उहो सिलाई जे हिसाब सां आहे, पर तक़रीबन हिते जेको आहे न सो उजरो घटि आहे थोरो। छो जो जेके डीलर वठनि था न तमामु घणो उजरो उहे रखनि था, उहे वञी पंहिंजे दुकाननि ते रखनि था, त उते वरी जेको आहे सो वॾा पार्टी अचनि था त उनखे सेल कंदा आहिनि, त तमामु घणो पैसो जेको ठाहिनि था न इन कारोबार मां उहो सेठ था ठाहिनि। हा सही जी बिल्कुलु। सेठ कमाए वञे न, भले कहिड़ो बि हुनुर हुजे असांजो सिंधी, वीचारा जेके असुल हक़दार आहिनि उन्हनि खे हक़ नथो मिले, उन्हनि जो हक़ मारे थो वञे, उन्हनि सिहत ते असरु पए थो, ज़िंदगियूं करे वञनि पर हथु कढण लाइ तयारु न आहिनि। जीअं सो हीअ ॾाढी ख़ूबसूरत बखर जमाली जी टोपियूं, केॾो नफ़ीस कमु थियल आहे, केॾो ख़ूबसूरत आहे यार। सलाम आहे उन भेण खे, उन अमड़ खे, उन नियाणीअ खे हीअ टोपी ठाही आहे, हीअ टोपी ठाही आहे, हीअ टोपियूं ठाहियूं आहिनि, हीअ समूरियूं टोपियूं ठाहियूं आहिनि। तव्हां ॾिसो त सही केतिरी महिनत थियल आहे, छा त शइ ठहियल आहे। हिन मां अखि कढण ते दिलि ई नथी चवे, एतिरी ख़ूबसूरत माशाल्लाह ठहियल आहे। छा त कलर जी सिलेक्शन आहे, ब्लैक कलर ते वरी अंदरां ई डार्क कलर जा धागा, ब्लू, ग्रीन, ॿिया कलर्स, केॾी ख़ूबसूरत लॻंदी। जेको पाईंदो वॾो नसीबनि वारो हूंदो। ऐं मूंखे लॻे थो त महांगियूं टोपियूं हूंदियूं। भाई हिन जी केतिरी आहे क़ीमत? साईं तक़रीबन हिन जी हिते जेका आहे सो 20-22 हज़ार रुपए में ई कपी थी वञे कारीगर जे हथां जी। पर अॻिते जेका आहे सो ही पठान जेके आहिनि उहे खणी था वञनि कोयटा साइड, उते हिन जी रेट तमामु घणी आहे। उते तक़रीबन ही 40 ते निकिरे थी। 40,000 ते ही तक़रीबन हिते असांखे हिते मज़दूरनि खे मिलंदा 20-22 हज़ार। हुते जेके आहिनि न त पठाणनि ते ही सिंधी टोपी आहे कोन, त हुते जेके पठान पाईंदड़ आहिनि उहे वरी तक़रीबन 40-45 हज़ार ॾेई बि शइ वठनि था। 45 टोपी सिंधी केतिरी घणे जी विकामी आहे? साईं असांजे हथां जेका आहे सो वो 22-23 हज़ार जी विकामी आहे। उन अॻिते पोइ पंहिंजो हू सेठ रखंदा आहिनि, पंहिंजो बीण करे वही हूंदी थी सघे थो। अफ़गान वञे थो अॻिते पोइ अफ़गान जो करंसी बि मथे आहे, हिते पाकिस्तान जे हिसाब सां अफ़गानिस्तान में टोपी वञे थी। हीअ घणे जी आहे? इहा असांजी 10 हज़ारनि जी आहे। इन में सिलाई थोरी हल्की आहे, बाक़ी हीअ शइ जेका आहे उहा सफ़ा ओरिजिनल शइ आहे। त हीअ 20-22 हज़ार घटि न ॾींदा तव्हांखे, तंहिंजे करे हीअ एड्रेस सफ़ा सोली अथव। मेहराण हाईवे आहे, न्यू सैदाबाद बाईपास खां जेको नवाबशाह तरफ़ रस्तो पियो वञे उन सां बिल्कुलु हिकिड़ी होटल आहे, हिकिड़ो पंप आहे इमरान जमाली, उते ई कारखानो आहे। हिते वॾी रिआयत सां शयूं तव्हांखे मिलंदियूं। ऐं हासेकार प्रोमोट थो कयां, बिल्कुलु प्रोमोट मूंखे करिणो आहे हिन कम खे, हिननि कारीगरनि खे। त यार तव्हां हिननि वॾनि वापारियुनि खे, वॾनि दुकानदारनि खे ॾियो था, वॾनि डीलरनि खे पैसा ॾियो था, हेॾा हद खां वधीक उनखे रक़मूं ॾियो था, अघ ॾियो था, रेट ॾियो था, थोरो हिननि खे वधाए ॾियो। मिसाल हुते तव्हां 30,000 रुपए जी टोपी वठंदव न, तव्हां हिननि खे 22-23 हज़ार ॾियो, ख़ुशि थी वेंदा।
तव्हांखे केतिरी बचत थींदी इहो बि त सोचो न असुल ख़िदमत सकाफ़त उहा थींदव हीअ बि तमामु ख़ूबसूरत टोपी आहे हिते साईं असीं ऑर्डर ते बि ठाहियूं था जेका शइ तव्हां चवंदो जेका कलर चवंदो जेको साइज़ चवंदो उहा बि तव्हांखे मिली सघे थी अच्छा हिननि जेका शाइनिंग कलर्स केसि ताईं हलंदा तक़रीबन साईं CTC जी टोपी आहे इन जी ॼमार कुझु घटि आहे छो जो हिते सिंध में गर्मियूं आहिनि त जेको ही पार्टी वग़ैरह या कंहिं इवेंट लाइ ख़ासि तौर ते आहे बाक़ी जेका पशम जी शइ हूंदी आहे न ईरानी पशम हूंदी आहे उहा शइ तमामु पाइदार हूंदी आहे ईरानी पशम जी का आहे पहले ते ईरानी पशम जी साईं तव्हांखे ॾेखारियूं था हिकिड़ो मिंट हिते भई टोपी छा कढो त हीअ बि ॾिसो हीअ बि ॾाढी ख़ूबसूरत आहे हीअ वाइट कलर ऐं हुन मथां ब्लैक ही ईरानी पशम जी शइ आहे प्लेन ते तक़रीबन इहो माण्हू सही नमूने सां हलाए त जेको आहे सो तक़रीबन तव्हां असांजे हिसाब सां 4-5 साल आराम सां कटी वेंदी हीअ माशाल्लाह ॾाढी सुठी आहे VIP साईं सिलाई हिकु नंबर आहे पोइ कलर जो कलेक्शन हर कंहिंजो पंहिंजो पसंदि हूंदो आहे अच्छा मूं ॿुधो आहे असद ज़रदारी बि तव्हां ठाराईंदो आहे बखर जी बिल्कुलु ज़रदारी टोपी जेका आहे उहा असां वटि हींअर मौजूदु आहे उहा ॾेखारियो जी बिल्कुलु ही ज़रदारी टोपी ज़रदारी जेको पाईंदो आहे उहा शइ आहे हीअ वॾी हल्की हीअ नरम टोपी रूमाली टोपी चइबो आहे हिनखे हीअ निमाज़ वग़ैरह जे लाइ इन हिसाब सां हल्की टोपी आहे हा हिन जो ॾिसो केॾो ख़ूबसूरत कमु थियल आहे केॾो इहो सफ़ा परफेक्ट बिल्कुलु केॾी निफ़ासत आहे हिन कम में हिन जी केतिरी क़ीमत आहे इन जी साईं क़ीमत तक़रीबन 7000 आहे दोस्तो हीअ फर्म आहिनि हिननि फर्मनि ते ही भाइर नौजवान डिज़ाइनूं कढंदा आहिनि टोपियुनि जूं ही समय आहिनि ॾिसो था समय हिननि खे रखी पोइ पेन सां ई डिज़ाइन कढंदा आहिनि पोइ असांजूं भेनरूं असांजूं न्याणियूं सुई सघे सां हुनजी भरींदियूं आहिनि हिकिड़ो ॿियो नौजवान कारीगर आहे हुन सां कचेरी कयूं था भाउ नालो छा आहे मुज़फ़र अली मुज़फ़र भाउ पढ़ंदा पियो तव्हां जी हाँ छा पिया कयो इंटर क्लियर कयो मैं हाणे अच्छा पोइ अॻिते इंशाल्लाह BA जो प्रोग्राम आहे BA एंड डिप्लोमा वग़ैरह कंदासीं इंशाल्लाह माशाल्लाह हीअ शौक़ मां कमु कयो था या ज़रूरत आहे शौक़ु मां साईं शौक़ मां जी हा असांजो सिंध पंहिंजो वतन आहे उनजे करे हीअ असां सिंधी ॿाहिरि वग़ैरह पाईंदा आहियूं असां पाण बि पाईंदा आहियूं असां वारा बाबा साईं वग़ैरह बि पाईंदा आहिनि उनजे करे असीं शौक़ु सां वठाईंदा आहियूं माशाल्लाह जी हा ही बखर जमाली जा वो बि माशाल्लाह जमाली असांजा भाइर आहिनि ही ख़ासि तौर हिन एरिया जा जेके वॾा कॉम्पर्स अथनि सिंध जी जेका कौमी सियासत आहे उन में बि केतिरा ई तव्हांजा जेके जोधा उभरिया आहिनि उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं कोई जमाली जेके आहिनि सलाम आहिनि भाइरनि खे ऐं असांजी अदिड़ियुनि खे असांजी भेनरुनि खे ही आलीशान शानदार कमु कनि थियूं भाउ केतिरो तव्हांखे उजरो मिले थो रोज़ु केतिरो कमाए वठो था तक़रीबन साईं 800 रुपया 750 800 ईअं किथे ईंदो 700 800 8 कलाक कमु करण खां पोइ जी हा तव्हां हिन मां मुतमिन आहियो जी हा मतिलबु हा साईं न ॿुधाए पियो त असां जाम कमायूं था पोइ हिननि खे घटि छो था ॾियो उजरो असांजो सिर्फ़ु ई डिज़ाइन आहे असां ईअं सिर्फ़ु मिलंदो 800 मां घणा हिसा थींदा बाक़ी मिसाल ही टोपी आहे हिन ते केतिरो वक़्तु लॻो हूंदो तक़रीबन मुख़्तलिफ़ रायतनि जेके बि सुठा सिलाई वारा आहिनि उन्हनि खे महीनो लॻी वेंदो आहे महीनो जी हा घणा कलाक रोज़ कमु कंदा तक़रीबन मुख़्तलिफ़ टाइम आहिनि उन्हनि वटि बि कमुकार घर जा बि कनि था ऐं के फारग आहिनि त उहे तक़रीबन 20-25 ॾींहं में बि कमु क्लियर कनि था सुबुह जो शुरू कनि था वरी शाम जो मिसाल जी ॻाल्हि छॾनि था हाणे भाउ हिन जी क़ीमत ॿुधाई 10,000 जी हा ठीकु आहे पर उन भेण खे केतिरो उजरो मिलियो हूंदो हिन टोपी जो तक़रीबन 8,000 मिलियो हूंदो 8,000 जी हा 8,000 मिलियो हूंदो उन खां पोइ जेको सिलाई थींदो आहे ॿाहिरि इअं पाण में मिलनि था सही आहे हिन में सामान हुन जो हूंदो हा ख़र्च केतिरो आयो हूंदो हुन ते उन्हनि ते तक़रीबन 2,000 रुपया और माना सॼी महिनत करे उन खां पोइ अधीअ खे मिलंदो 6,000 भले ठीकु आहे कमु घर जो कंदी हूंदी पर 6,000 छा आहिनि असीं सोचींदा यार एॾी टोपी महांगी पर यार इहो त ॾिसो त महिनत केतिरी आहे भाउ मुंहिंजा वॾी महिनत आहे की जेतिरियूं टोपियूं पयूं आहिनि दोस्त समय ते टोपियूं पियल आहिनि सुठे में सुठियूं भाऊ ॾेखारियूं असांजी टोपियूं पर मूंखे हीअ टोपी पसंदि ईंदव मुंहिंजी पसंदि ईंदव कमेंट्स में ॿुधायो तव्हांखे मुंहिंजी पसंदि कीअं लॻी हिन में सिंध जो नक्शो ठहियलु आहे हिन में वॾे जी ख़ुशबू हुजे थी भाउ वॾी महिरबानी आबाद जो ख़ुशि जो तव्हांखे मुंहिंजो सलाम आहे
इरफान बुगियो ऑफिशियल जी टीम जे तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम आहे, मुंहिंजी भेनरुनि खे, तव्हां भाइरनि खे, जय अचर तव्हांखे बि सलाम वॾी। दोस्तो हिकिड़ो भाउ, हिकिड़ो कारीगर शानदार ख़ूबसूरत सिंधी टोपियूं खणी पहुतो आहे। हीउ ॻंढाई जो कमु करे थो, ईअं न भाउ? जी हाँ। नालो छा आहे तव्हांजो? गुलशेर। गुलशेर केरु आहे पाण? ख़ासि केली। तव्हां ख़ासि केली हो। इहो तव्हां असांखे ॿुधायो त कीअं तव्हां कमु कयो था, कीअं तव्हां ॻंढाई कयो था, पंहिंजनि दोस्तनि खे, पंहिंजनि भाइरनि खे, नाज़रीन खे ॿुधायो। साईं सभ खां पहिरियां सीन जी जेको आहे पहिरियां पटी अलॻि हूंदी आहे, छित अलॻि हूंदी आहे। हा सही आहे। इन जी पहिरियां असीं मोहाड़ी कटींदा आहियूं। सही आहे। मोहाड़ी कटण खां पहिरियां हीअ हणंदा आहियूं। सही। इन खां पोइ हीअ जेको पुठियां जोड़ आहे सही आहे। इहो ॿधंदा आहियूं। उन खां पोइ हिन जे मथां पहिरियां हेठि कची सिलाई कंदा आहियूं। सही। सिलाई करण खां पोइ पकी सिलाई सींदा आहियूं। सही आहे। सही आहे। उन खां पोइ हीअ कमु था कयूं। अच्छा इहो कमु कयो। उन खां पोइ इस्त्री थींदी, पोइ तो उहो टोपियूं तयारु थी। हाणे हिकिड़ो कारीगर हीअ पूरी कंप्लीट जेका टोपी ठाहे थो उन में केतिरो वक़्तु लॻे थो? उन खां माना 2 खां 3 कलाक लॻियो था। 2-3 कलाकनि में तयारु थियो वञे? तयारु थियो अथई। रोज़ु घणियूं ठाहे वञे? रोज़ 3 खां 4 ठाहे अथई। 3 खां 4 एतिरो कमु हूंदो आहे? एतिरो कमु हूंदो आहे। फी टोपी जो घणो थो मिले कारीगर खे? साईं 200 रुपया। 200 रुपया माना तक़रीबन 600 खां 800 रुपया। 800 रुपया या 600 खां 800 रुपया छा आहे? माना मज़दूरी ॾियारी पूरी कोन्हे, हुनखे मोकिलूं कंदो हूंदो महीने में। सो जेतिरो ई आलीशान कमु आहे उजूरो ओतिरो कोन थो मिले हिननि खे, ईअं न भाउ? जी हाँ। महीने में कुल केतिरो कमाए वठो था? कुल 18 खां माना 15,000 या 18,000 रुपया। 15-18 ज़ाहिर आहे मोकिलूं कंदा हूंदा न तव्हां? हाँ ईअं माना इहो ई आहे। माण्हू बीमार बि थिए थो, ॿिया कमकार बि थियनि था, एॾी वॾी चाह सां कमु कनि था, वॾी महिनत कनि था, एतिरो बि उन्हनि खे न मिले जा? 15 खां 18,000 रुपया छा आहे? तव्हां घर में घणा फ़र्द कयो था इहो कमु? यानी असीं 6 भाइरूं, 7 भाउ आहे पर उहो ॿनी जो कमु थो करे। अच्छा 6 ई भाइर ई कमु करे? 6 भेरी जो कमु था कनि। सही आहे। पोइ तव्हां ॿार वग़ैरह पढ़नि था कोन था पढ़नि? माना हिन ई टोपी सां ख़ासि केली बि जुड़ियल आहिनि, जमाली जुड़ियल आहिनि। हाँ। ॿी कहिड़ी ज़ात जुड़ियल आहे? ॿियूं ईअं घणियूं खोड़ सारियूं ज़ातूं हिकिड़ी आहिनि। टोपी सां? हाँ। हा न, माना हिकिड़ी टोपी में सॼी सिंध सुम्हिजे थी। न्यू सईदाबाद खां हिन जो सफ़र शुरू थिए थो। का टोपी हिन सखर वञे थी, का घोटकी वञे थी, का वञी थर निकिरे थी, का ठटे पहुचे थी, का सुजावल, का टनो मोहम्मद ख़ान, के हैदराबाद, के कराची वञनि थियूं, के अमेरिका बि वञनि थियूं, के सऊदी अरब बि वञनि थियूं। हीअ मुंहिंजी सिंध जी सुहिणी सकाफ़त, हीअ सिंध जूं सुहिणी टोपियूं सॼी दुनिया में सिंध जो, असां सिंधियुनि जो शान वधाईंदियूं रहनि थियूं। शाल सिंध जी हीअ सूंहं, शाल ही सिंध जा रंग ईअं ई झरकंदा रहनि। शाल मुंहिंजी हीअ सिंध क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम रहे। अच्छा जेको साइज़ वारी अञा टोपी कोन थी मिले तव्हांखे? मथो त सही आहे, एॾो वॾो त कोन्हे। न ठाहींदा आहिनि पर उहे टोपी वरी महांगी हो न, घटि में घटि 15-20 हज़ार हुयूं। ऐं साफ़ ही हाणे साफ़ हिन वटि थोरी पैसा हूंदा आहिनि। साफ़ हिन वटि त पैसा हूंदा आहिनि? न साफ़ हिन वटि पैसा कोन हूंदा आहिनि, साफ़ ही ख़िदमतगार हूंदा आहिनि। तंहिं करे क़ौम जा ख़िदमतगार। तव्हांखे केरु ॿुधायो साफ़ ही ख़िदमतगार हूंदा आहिनि? ख़िदमतगार हूंदा आहिनि, साफ़ हिन वॾी ज़िम्मेवारी आहे। ऐं ॻाल्हि आहे त टोपियूं ते अहिड़ियूं VIP ठहंदियूं आहिनि। अॻूणो अमेरिकी सदर हो न कार्टर, उहो बि शौक़ सां बखर जमाली टोपी जेके पाईंदो हो। ऐं ॿियो हुते नई ॻाल्हि ॿुधाए। हा यार तारीख़ी ॻाल्हि अथव। उन दौर सदर जिमी कार्टर हूंदो न अमेरिका जो, त उन दौर में उनखे उन दौर जे सदर मुंहिंजे ख़्याल में ज़या लोगो उन सिंधी टोपी पाराई हिते बखर जमाली। या तारीख़ी ॻाल्हि अथव। सदर पाकिस्तान वॾो शौक़ीन हो, तव्हां छो नथा पायो? न आउं टोपी कोन पाईंदो आहियां। न आउं वरी जेके ड्रेस पाईंदा उहा इंडियन ड्रेस पाईंदो आहियां। इंडियन कपिड़ा। इंडियन कपिड़ा चओ सिंधी थी करे। ॻाल्हि आहे त मूंखे इंडियन माहौल जो कान वणंदो आहे न। इंडियन? हा पसंदि कंदो आहियां इंडियन माहौल खे। तंहिं करे मुंहिंजा कपिड़ा जेके न लखनऊ जा कपिड़ा आहिनि। ॾिसो लखनऊ जा ॾिसो ॾिसो माना कासिम लखनवी। लखनऊ जा कपिड़ा, लखनऊ जा जेके हूंदा नवाब, सो हुननि जहिड़ा कपिड़ा पाईंदो आहियां। तव्हां ॿुधायो भला तव्हां पटी छो ॿधी आहे? सर धक लॻी वियो, सो हुन ऑपरेशन करायोसीं। ऑपरेशन कोन थिए करायमि, असां साफ़ इहा रियाज़ किरियो। उन चयो त वञी ऑपरेशन करा तव्हांजी जान छुटी वेंदी। जान छुटी आहे 1.5 महीनो त इस्पताल में पियो हुउसि। जेको हाणे जान छुटी आहे वरी तव्हां आया आहियो ताज़ा नवाब शाह इस्पताल हॉस्पिटल में, उते हुआसीं। पोइ हाणे जेको सो सही थी आहियूं, वरी तव्हां अॼु आया आहियो त अची हिते बखर जमाली हिते जेको सो सिंधी टोपियुनि जो हिन जो बि अची पाण जेको सो इहे ॾींहुं पिया मज़ो असीं ज़बरदस्त। सिंध त सिंध आहे। हा ज़बरदस्त, तव्हां आया आहियो सुठी ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। भाउ सोहबत सुहेल भाउ जो नालो आहे।
हीउ बि असांजो पुराणो साथी आहे सो हीउ बि असां सां गॾु आहे हीउ भाउ जावेद आहे जावेद चवाण इहो नओं असांजो साथी थियो आहे हीउ भाउ रियाज़ कीरियो ऐं हिकिड़े वॾे सिंधी चैनल जो हितां जो रिपोर्टर आहे न्यूज़ सईदाबाद जो बस माशाल्लाह सईदाबाद पंहिंजी सिंधी टोपी जे हवाले सां वॾी शोहरत रखे थी सॼी दुनिया में तव्हांजो छा अंदाज़ो आहे केतिरनि ॻोठनि में सिंधी टोपी जो कमु थिए थो सर न्यू सैदाबाद जा जेके ओस पास जा ॻोठ आहिनि अमीला कुआ अमीला खे जा असल में सैद फैमिली जेकी उहा ठाहींदी आहे सैद फैमिली ठाहींदी आहे सुठी में सुठी टोपी जेकी आहे आसिफ अल्लाह जेको टोपी पाईंदो आहे उहा सैद फैमिली जी पाईंदो आहे ऐं इहा टोपी जेकी आहे सिंध जी सूंहं आहे सिंध जी सकाफ़त आहे इन खे वधीक इस्तेमालु कयो थो वञे गिफ्ट में ऐं इहा पाइण सां त सूंहं वधे थी माशाल्लाह तव्हां पाती आहे त सो केॾा सुहिणा पिया लॻो ऐं लाहींदा वरी ॿियो रुख ई ॿियो थो मटिजी वञे इहे शयूं जेके नेचर शयूं आहिनि ऐं इन में वॾी महिनत थी थिए जेॾी महिल सुई सां उहो इस्तेमालु था कनि तव्हां हुनजे हथ ॾिसंदा न त हुनजे हथनि में अलाए केॾा माना दाग हूंदा आहिनि ऐं हुनजे हथ तव्हां ॾिसंदा तव्हां चवंदा हीअ हथ त आहिनि ई कोन हेॾा सख़्तु हथ थी वेंदा आहिनि हुनजी महिनत आहे ऐं महिनत खां पोइ हुनखे हेॾा पैसा बि न मिलंदा हूंदा शायदि जेतिरी महिनत आहे दोस्तों हाणे न्यू सईदाबाद शहर पहुता आहियूं हीउ ओल्ड नेशनल हाईवे आहे उहो नेशनल हाईवे जितां समूरे मुल्क जूं गाॾियूं उन में बसूं कोचूं इहे ट्रकूं इहे ट्राला जेके बलाऊं गाॾियूं ॾिसो था हितां हिन रोड तां गुज़रंदियूं हुयूं हीउ सिंगल रोड हूंदो हो फ़र्ज़ु कयो हाणे इहो बाईपास न हुजे ऐं समूरी ट्रैफ़िक जेको असली नेशनल हाईवे आहे हितां गुज़रनि छा हालत थींदी पर तॾहिं एॾी ट्रैफ़िक न हूंदी हुई रोड बि ख़ुलासो हूंदो हो ऐं हिते सिंधी टोपियुनि जा मशहूरु दुकान हूंदा हुआ हीअ तंहिं दौर में बि हितां जी टोपियूं मशहूरु हूंदियूं हुयूं पर अॼु बाईपास ते त सिंधी टोपियुनि जा दुकान जरकनि पिया सफ़ा सथिया पिया आहिनि महांगियूं महांगियूं टोपियूं आहिनि पर अॼुकल्ह हिननि असली दुकाननि जी हालति ईअं पूरी सारी आहे टोपियूं हिननि वटि बि सुठियूं आहिनि असली टोपियूं आहिनि हिदायतुल्ला कीरियो साहिबु आहे उनजो ही दुकान आहे हिन रोड ते घणा दुकान आहिनि शहर में अंदरि 4 दुकान बसि 4 आहिनि 4 बाईपास घणा न हाईवे ते अच्छा हिते सस्तियूं हूंदियूं हुते छा आहे वॾा दुकान आहिनि जरकनि पिया उते टोपी महांगी मिलंदी तव्हांखे हिते सस्ती मिलंदी केतिरो फ़र्क़ु आहे रेट जो इलाही फ़र्क़ु आहे अच्छा मिसाल 3000 जी टोपी हिते घणे तव्हां ॾींदव हिते 2000 ॾींदा 2000 सही आहे असां कंहिंखे प्रोमोट नथा कयूं न को कंहिंजे कारोबार जे ख़िलाफ़ु आहियूं असीं तव्हांखे हिकिड़ी हक़ीक़त ॿुधायूं था त जेकॾहिं तव्हां थोरी तकलीफ़ करे शहर मां अची टोपी वठंदो त तव्हांखे माली तौरु फ़ाइदो पवंदो मिसाल 3000 जी टोपी हुते ॿाहिरि मिले थी त हिते तव्हांखे 2000 6000 वारी 4000 में मिलंदी दोस्तो सिंध में लखे किरोड़े माण्हू सिंधी टोपी पाइनि था सियासतदान पाइनि था फ़नकार पाइनि था अदाकार पाइनि था सहाफ़ी पाइनि था पर जेका टोपी हिकु सिंध जे सपूत खे ठहंदी हुई ओड़ी कंहिंखे ई नथी ठहे उनजो नालो शहीद बशीर ख़ान कुरैशी छा त टोपी पाईंदो ऐं छा त उन ते टोपी ठहंदी हुई माशाअल्लाह वाह वाह शहीद बशीर ख़ान कुरैशी जो सफ़ा वेझो साथी कामरेड बादल खोसो असां सां गॾु मौजूदु आहे साण कचहरी कयूं था साईं छा हाल आहे साईं ख़ैर अलाह सही आहे बशीर ख़ान तमामु सिंध जो हिकिड़ो अरडो ऐं अटल माण्हू बहादुर माण्हू हुयो जेको असांजे हर सिंधी माण्हू जो तहफ़ुज़ लाइ ऐं उथी पवंदो हुयो शहीद बशीर ख़ान कुरैशी वरले मथो ॻाढ़ो कंदो न त तमामु घटि हूंदो जो हुनजो सिंधी टोपीअ खां मथो ख़ाली हुजे सिंधी टोपी ऐं सिंधी अजरक सियारे में जेको आहे सो हुनखे माना त जेको आहे शौक़ सां पाईंदो शौक़ सां पाईंदो सईदाबाद जी टोपी पाईंदो हितां वठणु ईंदो तव्हां गिफ्ट कंदा कीअं हूंदो काफ़ी दोस्त मुख़्तमी दुकाननि वारा गिफ्ट करे पाराईंदा हुआसीं दुकाननि वारा माशाअल्लाह ॾाढी ख़ूबसूरत लोकेशन ते सिंधी टोपियुनि जो दुकानु वाक़ई आहे साईं सां कचहरी कयूं था जेको दुकान मालिक आहे साईं नालो छा आहे तव्हांजो कोरी कोरी साहिबु इहो मूंखे ॿुधाइजो त तव्हां सिंधी टोपी वारी फील्ड सां हिन कारोबार सां कॾहिं खां जुड़ियल आहियो साईं असीं तक़रीबन 3 सालनि खां जुड़ियल 3 साल पहिरें खां थींदो असांजो ॻोठु आहे अॻु रहूं हा 7 किलोमीटर आहे उन में टोपी ठहंदी असां पाण पढ़ियासीं टोपी बि ठाहीसीं सही आहे माशाअल्लाह वॾो धंधो ॻोठ जे हिसाब सां तमामु ज़बरदस्त कमु आहे सिंधी माण्हू लाइ इहा सिंधी टोपी छा आहे बाबा हुनजी इज़त आहे बाबा शान आहे मान अच्छा हर हिकु माण्हू हुन हिसाब सां पर हीअ सिंधी आहे पर हीअ पठाणू पाए हिनखे बलोच पाए अफ़गानिस्तान ताईं वञे थी माशाअल्लाह सुठी संगत आहे माशाअल्लाह अॼु असां इहो मूंखे ॿुधाइजो कोरी साहिबु
हीअ जेका डिज़ाइन ठही आहे हिन पोयां छा सोचियो ई छा ख़्यालु हो भाई कीअं डिज़ाइन ठही अदा आहे? इहो इस्लाम जे हिसाब सां न निमाज़ सजदो ॾिजे थो हा उन हिसाब सां करे हिनखे सिंधी जेके अॻुवां लीडर आहिनि पुराणे ज़माने खां हुननि इहा इन सोच रखी हिनखे तयारु कयो सही आहे। त निमाज़ जेको आहे न सजदो हुजे। दोस्तो सिंध तां लहंदड़ सिज जो ई नज़ारो शाम जो ई मंज़र ऐं अॼोके असांजे विलाग जी मोकिलाणी कीअं लॻो जेको विलाग ॿुधाइजो वणियो या न वणियो असांजी महिनत खे छॾियो इन्हनि भाइरनि इन्हनि भेनरुनि जी महिनत तव्हांखे कीअं लॻी जेके पंहिंजो नूर निचोए ही ख़ूबसूरत सिंधी टोपियूं ठाहींदा ऐं तव्हां परेशान न थियो रगो बखर जमाली छा जिते जिते बि टोपियूं ठहनि थियूं मशहूरु जिते जी टोपियूं आहिनि अमीन लाखो हुजे अगड़ो राहु हुजे ॿिया ॻोठ आहिनि सभिनी ॻोठनि में इंशाल्लाह वेंदासीं आहिस्ते आहिस्ते तकड़ करे सभिनी ॻोठनि जूं ठाहे वेयूं पाण तफ़सील सां कमु कंदासीं ऐं तव्हां ॾिसंदो तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी हितां तव्हांखां अॼु मोकिलायूं था वरी इंशाल्लाह तव्हांखे नए विलाग में मिलंदासीं सदाईं गॾु पंहिंजे भाउ जो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कजो माशाअल्लाह। सिंध जी बोली जड़ी अमर जी मिठड़ी लोली मदिए सिंध जो न चवा मदिए सिंध